औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलामु अलैकुम फ्रेंड्स, तव्हां सभिनी खे भली का चां थो मेहरान एजुकेशन चैनल में। दोस्तों, सिंधी जो पोर्शन जेको अॼोके पेपर में आयो आहे उहो आउं सॉल्व करियां थो। नंबर पहिरियों सवाल आहे, दरसी ॿाराणो किताब बाब नामू कंहिंजो लिखियलु आहे? जा ऑप्शन आहिनि, ए दीवान नंदीराम मीरचंदानी, बी काकू भेरोमल, सी मुंशी उदाराम थांवरदास, डी मोतीलाल जोतवाणी। तंहिंजो सही जवाबु आहे ए दीवान नंदीराम मीरचंदानी। उन खां पोइ आहे, मेयन शाह इनायत जो रिसालो केतिरनि सुरनि ते मुश्तमिल आहे? ए 18, बी 20, सी 22, डी 26। जो सही जवाबु आहे सी 22 सुरनि ते मुश्तमिल आहे। मेन शाह इनायत जो रिसालो 22 सुरनि ते मुश्तमिल आहे। ऐं जेको आहे हज़रत शाह अब्दुल लतीफ़ जो जेको शाह जो रिसालो आहे उहो 36 सुरनि ते मुश्तमिल आहे। ऐं सच सरमस्ती जो रिसालो जेको आहे उहो 30 सुरनि ते मुश्तमिल आहे। ठीकु आहे। जेकॾहिं इन में का ग़लती वग़ैरह हुजे त तव्हां मूंखे कमेंट्स करे सघो था। थैंक यू। उन खां पोइ आहे, हेठनि मां शेख अयाज़ जी शाइरी जो मजमू कहिड़ो आहे? ही सवाल थोरो मुंझाईंदड़ आहे, छो जो हिते ही जेके बि किताब आहिनि इहे सभु शेख अयाज़ जा लिखियल आहिनि। ठीकु आहे। काक ककोरिया कापड़ी किथे त पुछबो, पर हिन मां असांखे चए थो शाइरी जो मजमू ॻोल्हणो आहे। तंहिंजो सही जवाबु आहे सी भूंवर भरी आकाश। उन खां पोइ आहे, सरतियूं रिसालो कहिड़े इदारे तरफ़ां शाया थींदो आहे? सरतियूं रिसालो कहिड़े इदारे तरफ़ां शाया थींदो आहे? ए सिंधी अदबी बोर्ड, बी सिंधी अदबी संगत, सी सिंधालाजी, डी उन्हनि मां को बि न। तंहिंजो सही जवाबु आहे ए सिंधी अदबी बोर्ड। उन खां पोइ आहे, डॉक्टर नबी बख्श खान बलोच चेयर किथे क़ाइमु थियल आहे? अच्छा दोस्तों, ऑप्शन आहिनि, ए कराची यूनिवर्सिटी में, बी सिंध यूनिवर्सिटी में, सी शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी में, डी उन्हनि मां को बि न। त हिन जो सही जवाबु आहे इहो शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी में आहे। उन खां पोइ आहे, शाह अब्दुल लतीफ़ नूरी जाम तमाचीअ जो ज़िक्र कहिड़े सुर में कयो आहे? ए सुरब, बी आसा, सी कामोड, डी कापाइती। त इन जो सही जवाबु आहे सी सुर कामोड में जेको आहे शाह अब्दुल लतीफ़ पिटाई नूरी जाम तमाची जो ज़िक्र कयो आहे। उन खां पोइ आहे, रगूं थियूं रबाब कंहिंजी शाइरी जो मजमू आहे? रगूं थियूं रबाब, ए शमशेर अल हैदरी, बी तनवीर अब्बासी, सी उस्ताद बुखारी, डी अयाज़ गुल। ही पहिरीं बि सिंध पब्लिक सर्विस कमीशन में इहो क्वेश्चन अची चुको आहे। त हिन जो सही जवाबु आहे बी तनवीर अब्बासी। उन खां पोइ आहे, फ़ेल गुम जो इसम मफ़ूल छा थींदो? ए घुमंदे, बी घुमियो, सी घुमण, डी घुमंदो। त मुंहिंजे हिसाब में घुम जो जेको आहे इसम मफ़ूल थियणु खपे घुमियो। त जेकॾहिं का मिस्टेक वग़ैरह हुजे त तव्हां कमेंट्स करे मूंखे ॿुधाए सघो था। जेकॾहिं आउं ग़लति हुजां, मुंहिंजे हिसाब में त घुमियो थियणु खपे। अच्छा, उन खां पोइ आहे, असांखे मतां विसारियो कहिड़ी सिंफ़ जो किताबु आहे? ए शाइरी, बी सफ़रनामू, सी नाविल, डी लुगत। त इन जो सही जवाबु आहे डी लुगत। उन खां पोइ आहे, उहे ॾींहं उहे शींहं किताब जो लेखक केरु आहे? ए पीर अली मोहम्मद राशिदी, बी पीर हसामुद्दीन राशिदी, सी मेहताब अकबर राशिदी, डी उन्हनि मां को बि न। अच्छा, इन जो सही जवाबु थींदो दोस्तों ए पीर अली मोहम्मद राशिदी। उहे ॾींहं उहे शींहं किताब जो लेखक आहे ए पीर अली मोहम्मद राशिदी। ही हुई अॼु जी वीडियो जेका मूं तव्हां सां शेयर कई। मूंखे उमेदु आहे त हीअ वीडियो पसंदि ईंदी। ओके, अल्लाह हाफ़िज़, टेक केयर।